टंडयार में मुसलसल 2 ॾींहंनि खां पवंदड़ 5-8 मिलीमीटर बरसाति खां पोइ हेठि वारा इलाइक़ा पाणी हेठि आहिनि, जॾहिं त उनड़ पाड़े ऐं नसरपुर रोड ते हालतूं इंतिहाई ख़राबु आहिनि। इन हवाले सां शहरनि पारां पाणी निकाल न थियण जूं पिणु शिकायतूं कयूं वियूं आहिनि। पूरे टंडोलियार में पानी कहीं पे भी नहीं है, ठीक है ना। ये नसरपुर रोड पर पानी है और ये कारोबार की हालत है, आप देख लो चारों तरफ। टंडोलियार जी सूरत हाल ही अॼु जी न आहे, सालनि जी आहे। सालनि खां को बि तवजह न ॾिनी पई वञे। सॼे शहर में हेॾा दुॿा आहिनि, हिते माण्हू अचण वञण वारो परेशान आहे। हिकिड़ो किरोना आहे, किरोना में बेरोज़गारी आहे, माण्हुनि जो को बि मसइलो हल कोन पियो थिए। बरसाति जे हवाले सां सिंध हुकूमत पारां मुक़ररु कयल टंडयार लाइ फोकल पर्सन MP इमदाद पिताफ़ी ऐं म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन सैद इमदाद शाह तरफ़ां पिणु शहर जा दौरा कया विया ऐं जल्द पाणी निकाल जी पिणु दावा कई वई। पर बारिश त रहमत आहे, पर PTI जी गवर्नमेंट जानी बुझी सिंध जा शहर ॿोड़णु चाहे थी। तव्हां साफ़ हज़रात ॾिसो पिया त कल्ह खां शहरनि में लाइट कोन्हे। जॾहिं लाइट न हूंदी त पाणी जनरेटर्स असां मैनेज कया आहिनि, हलनि पिया तव्हांजे साम्हूं आहिनि, पर जे लाइट न हूंदी त जनरेटर जी कैपेसिटी ऑटोमेटिक पाणी खणण जी ख़तम थो थी वञे। जेको नसरपुर रोड आहे मेन खॾे, उते थोरो पाणी जो दबाव घणो आहे, तो इंशाल्लाह हिकिड़ो असां नओं उन लाइ हिकिड़ो तरीक़ेकार ॾिठो आहे त उनखे डाइवर्शन पाणी जो करियूं था। टंडयार में कुझु इलाइक़नि में लॾ पुलाइण जो अमल पिणु जारी आहे, जॾहिं त बरसाती निकाल में सुस्तीअ सबबि इलाइक़े वासी वधीक परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कैमरामैन जान मोहम्मद सां गॾु नसीर नोड़ियो, सिंध TV न्यूज़।